नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त एंटी करप्शन जी अदालत नस्ला टावर केस में अॻूणे डीजी सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी मंज़ूर कादिर काका ते फ़र्द जुर्म लागू करण लाइ 7 नवंबर जी तारीख़ मुक़रर करे छॾी आहे। सूबाई एंटी करप्शन कोर्ट में नस्ला टावर खे गैर क़ानूनी इज़ाफ़ी ज़मीन ॾियण वारे केस जी ॿुधणी थी। अदालत अॻूणे डीजी एसपीसीए मंज़ूर कादिर काका ऐं ॿियनि मथां फ़र्द जुर्म लागू करण लाइ तारीख़ मुक़रर कंदे चयो आहे त जवाबदारनि मथां 7 नवंबर ते फ़र्द जुर्म लागू कयो वेंदो। नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त एंटी करप्शन जी अदालत नस्ला टावर केस में अॻूणे डीजी सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी मंज़ूर कादिर काका ते फ़र्द जुर्म लागू करण लाइ 7 नवंबर जी तारीख़ मुक़रर करे छॾी आहे। सूबाई एंटी करप्शन कोर्ट में नस्ला टावर खे गैर क़ानूनी इज़ाफ़ी ज़मीन ॾियण वारे केस जी ॿुधणी थी। अदालत अॻूणे डीजी एसपीसीए मंज़ूर कादिर काका ऐं ॿियनि मथां फ़र्द जुर्म लागू करण लाइ तारीख़ मुक़रर कंदे चयो आहे त जवाबदारनि मथां 7 नवंबर ते फ़र्द जुर्म लागू कयो वेंदो।